5 जुलाई 1977 ते डिक्टेटर जनरल ज़ियाउल हक़ पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे इक़्तिदार ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल पार्टी जे कारकुननि पारां वाहन ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो करे कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। नौशरो फ़िरोज़ खां उमाणियल क़ाज़ी ज़ुल्फ़िकार जी रिपोर्ट मूजिबि नौशरो फ़िरोज़ में पाकिस्तान पीपल पार्टी जे कारकुन ख़ान मोहम्मद आवान, नवाब मरी ऐं ॿिनि जे अॻुवाणी में 5 जुलाई 1977 ते डिक्टेटर जनरल ज़ियाउल हक़ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे इक़्तिदार ते कब्ज़े करण ख़िलाफ़ वाहन ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो करे कारो ॾींहुं मल्हायो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 5 जुलाई पाकिस्तान जे तारीख़ जो बदतरीन कारो ॾींहुं आहे, जंहिं में हिकु आमिर जनरल ज़ियाउ अवामी हुकूमत ते राताहो हणी अवाम जे महबूब लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ैद कयो। हुननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे जान जी क़ुर्बानी ॾेई पाकिस्तान जे तारीख़ ऐं अवाम जे दिलनि में हमेशह लाइ अमर थी वियो, जन त जनरल ज़ियाउल हक़ जो नालो तारीख़ जे हिकु ज़ालिम शख़्स तौरु सुञातो वञे थो। अॻुवाणनि चयो त जनरल ज़ियाउल हक़ जी बाक़ियात अॼु बि पाकिस्तान पीपल पार्टी जी क़यादत ऐं अॻुवाणनि ख़िलाफ़ साॻी रीति साज़िशूं करण में मसरूफ़ आहे, पर खेनि यादि रखणु घुरिजे त पाकिस्तान पीपल पार्टी जी समूरी क़यादत ऐं कारकुन कंहिं बि आमिर अॻियां झुकण वारा न आहिनि। हू अवाम जे सहकार सां हर साज़िश जो मुक़ाबिलो करण जी पूरी सलाहियत रखनि था। हुननि चयो त वक़्त जे हुक्मराननि खे तारीख़ मां सबक़ सिखणु घुरिजे। जोही खां अमर लाशारी जी उमाणियल ख़बर मूजिबि जोही में पाकिस्तान पीपल पार्टी जे कारकुननि पारां 5 जुलाई 1977 ते जनरल ज़ियाउल हक़ पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बिलावल पार्क खां प्रेस क्लब जोही ताईं बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल पार्टी जे कारकुन ग़ुलाम हुसैन नक़ाद थईं, जान मोहम्मद पहोड़ ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त 1977 खां वठी हिन वक़्त ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत जे बहाली लाइ जंग विड़े पई ऐं इन जंग में पाकिस्तान पीपल पार्टी जे बानी समेत आला क़यादत पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾियण खां बि नाहे कीबायो। हुननि चयो त अॼु बि गैर जमहूरी क़ुवतूं मुल्क में जमहूरी हुकूमतनि ख़िलाफ़ साज़िशूं करण में रुधल आहिनि, पर पाकिस्तान पीपल पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी समेत पाकिस्तान पीपल पार्टी जा समूरा अॻुवाण ऐं क़यादत उन्हनि क़ुवतनि आॾो दीवार बणियल आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान पीपल पार्टी जा समूरा कारकुन जमहूरियत जे बहाली लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि। उन लाइ कंहिं बि आमिर ऐं डिक्टेटर खे मुल्क में जमहूरी अमल ते राताहो हणण लाइ सोची सम्झी क़दम करणो पवंदो। ख़ैरपुर नाथन शाह खां मुख़्तियार चांडियो जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुन एजाज़ चांडियो, नूर मोहम्मद चांडियो, मुख़्तियार बिरोही, शबीर बलोच जे अॻुवाणी में बलोच पेट्रोल पंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी 5 जुलाई ते आमिर जनरल ज़ियाउल हक़ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हुकूमत ते राताहो हणण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त जनरल ज़ियाउल हक़ जमहूरी हुकूमत ते राताहो हणी 11 सालनि ताईं किरोड़े माण्हुनि जा हक़ ग़ज़ब कया ऐं आमिरत ख़िलाफ़ जिदोजहद कंदड़ माण्हुनि खे जेलनि में वाड़े खेनि कोड़ा ऐं फटका हणी ज़ुल्म ऐं बरबरियत जी तारीख़ रक़म कई। हुननि चयो त आमिर जनरल ज़ियाउल हक़ त मरी वियो, पर संदसि बाक़ियात अॼु बि जमहूरियत पसंद सियासतदाननि जी रस्ता रोक करे जमहूरियत ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। अॻुवाणनि चयो त पाकिस्तान पीपल पार्टी जा समूरा कारकुन पंहिंजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नक्शे क़दम ते हलंदे जमहूरियत ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश खे नाकाम बणाए छॾींदा। जन त रैली में पीपल्स पार्टी जे कारकुन पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जे आज़ादी जो मुतालबो पिणु कयो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सिंध।